घोटकी में खबर ईंदा हलूं तो पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी कॉटन रिसर्च स्टेशन घोटकी जे मुलाजिमन जो 8 महीनन का पगारों ऐं पेंशन न मिलण खिलाफ ऑफिस के ताला हणी एहतजाज कयो वयो। एहतजाजी मुजाहरे जी अगवानी कॉटन रिसर्च स्टेशन घोटकी जे अगवानन मोहम्मद सफर मजीदानू रबडिनू चाचड़ मलार मलिक अब्दुल सत्तार चन्ना असगर घोटो ऐं ॿियनि कई। उन मौके ते मुलाजिमन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे गुज़िरियल 8 महीननि खां पगारूं ऐं पेंशन न मिली रही आहे, जंहिं करे असांजा ॿारड़ा बुख मरण ते मजबूर आहिनि। हिक तरफ़ वधंदड़ महांगाई जे तूफ़ान असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे त ॿिए तरफ़ असांजूं पगारूं ऐं पेंशन बंदि करे असां ते ज़ुल्म कयो पियो वञे। असांजे ॿारनि खे स्कूल जी फीस अदा न करण ते स्कूल मां कढियो वयो आहे। हिन चयो त पगारूं ऐं पेंशन न ॾियण ज़ुल्म ऐं जबर जी इंतहा आहे। एहतजाज कंदड़नि हुकूमत ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त असांजे एहतजाज जो फौरी तौर नोटिस वठी मुलाजिमनि जूं पगारूं ऐं पेंशन फौरी तौर ते जारी कयूं वञनि। ॿी सूरत में मुलाजिम पाण खे बाहि ॾेई खुदकशी करण ते मजबूर थी वेंदा। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।